नाज़रीन, टंडोअलायार ज़िले के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मिट्टी के तूफ़ान खां पोइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजली बंद है। उन हवाले से वधीक तफ़सील मालूम कंदासीं मराठी टीवी न्यूज़ के रिपोर्टर नसीर शाह खां। जी नसीर, वधीक अपडेट कजो। जी त नाज़रीन खे ॿुधाईंदा हलो त गुज़िरियल ॾींहुं 5 वॻे खां पोइ जीअं ये तूफ़ान ज़िले टंडोअलायर मजी शुरू थियो त उन खां पोइ बिजली जो निज़ाम सॼे ज़िले में धरम भरम थियो। ज़िलो टंडोअलायर शहर समेत तालको चंबड़, तालको टंडोअलायर, तालको झंडेमरी जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा जंहिंमें 6 ॻोठ, नंढा वॾा ॻोठ इस्ताबनि में बिजली जूं जेके तारूं किरण जे करे, खंभा किरण जे करे बिजली बंदि आहे, जंहिंजे करे पाणी पीअण जो बि बहिरान पैदा थी वियो आहे, जेको अञा ताईं बि तालके झंडेमरी मंझि किथे बि बिजली बहाल न थी सघी आहे। जॾहिं त हिकिड़ी बिजली जी लाइनूं मीरपुर ख़ासि खां अचनि थियूं, ॿियूं पंहिंजे टंडोअलायर खां अचनि थियूं, जॾहिं त मीरपुर ख़ासि जे एरिया मंझां ईंदड़ लाइनूं जेके आहिनि जिन में झंडोमरी, मीराबाद, नई पुराणी समेत दासोड़ी, इन पासे प्यारोलुंड जे आसे पासे जा इलाइक़ा काफ़ी, जंहिंमें 6 ॻोठ ऐं 6 पंहिंजो नंढा वॾा इस्ताब शामिल आहिनि, जिन में बिजली गुज़िरियल ॾींहं खां वठी यकी बंदि आहे। तारूं किरण ऐं खंभनि किरण जे करे वॾो मसइलो पैदा थी वियो आहे। जॾहिं त वापदा वारनि सां ऐं उन्हनि सां राब्तो कयो वियो त उन्हनि चयो त पोल किरण जे करे बिजली बंदि आहे, असां पंहिंजो कुझु कलाकनि में बहाल करे वठंदासीं। जी नसीर, अवां जी मेहरबानी।